राजन खंडू में क्रिकेट टूर्नामेंट करायो वियो, जंहिंमें सोभ माणींदड़ टीम में इनाम ऐं ट्रॉफियूं ॾिनियूं वयूं। उन हवाले सां ॾिसूं था मोहम्मद जुमन चौहान जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक्त अली वारिस ग्राउंड ते मौजूद आहियूं, जिथे एक खूबसूरत जगह T20 टूर्नामेंट लगाई वही है, जंहिंमें 6 टीमनि हिस्सो वरितो आहे। जेको फाइनल जो कांटेदार भिटशा टू हाला जो मुक़ाबलो भी हिन वक्त जारी है। खूबसूरत एक ग्राउंड जेके नौजवान भिटशा जा जेके आहिनि उन्हनि पंहिंजी मदद जे पाण जेको आहे गिरासिस ते हिकिड़ो ग्राउंड ठाहियो आहे, जिथे खूबसूरत टूर्नामेंट जो आगाज़ कयो आहे। हिते मौजूद जेके माण्हू आहिनि, जेके अॻुवान आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था। जेके नौजवान क्रिकेटर आहिनि हुननि सां ॻाल्हि ॿोल करियूं था। ॾिसूं था उन हवाले सां मेहरान टीवी सां कहिड़ी रीति वीचार वंडनि था। उन्हनि ॾिठो आहे हिकिड़ो लास्ट टाइम में असां आया हुआसीं, हिकिड़ो दर्द ऐं डस्ट हुई हिकिड़ी, उन्हनि खे हिननि माना ग्रास जी शक्ल में हाणे 18 खां 20-22 साल जा नौजवान खेॾनि पिया ऐं कुझु उहे रांदीगर बि जेके हार्ड बॉल ते खेॾी न सघिया आहिनि। जो अहिड़ो ग्राउंड हाणे भिटशा में अवेलेबल थियो आहे, ट्रफिकेट ऐं ग्रासी ग्राउंड, उन करे उहे सभु खेॾनि पिया, इंजॉय पिया कनि। अॼु फाइनल पियो हले। जेसिताईं तइल्क़ु आहे ग्राउंड जो त इहो त हिकिड़ो हिकु क़िस्म जो मौजूदो आहे, जहिड़ो जेको पंहिंजो ख़ासि इन जो सेरो रहीम साहब जे मथां आहे। छाकाणि त हिन वक़्तु रहीम साहब ई इहो कमु करे सघियो पिए ऐं इंतिहाई ख़ूबसूरत ग्राउंड आहे। पंहिंजे पूरे ज़िले में अञा ताईं इन क़िस्म जी का बि पेशरफ़्त कान थी आहे सवाइ पंहिंजे भिटशा जे। हीअ जेका टूर्नामेंट असां ऑर्गेनाइज़ कई आहे, अॼु फाइनल पियो हले आहे हाला ऐं भिटशा जो। इहो जूनियर कप असां लॻायो त न्यू टैलेंट जेको आहे सो अॻियां अचे। उन लाइ हीउ जेको असां मुल्क सॼो आहे, हीउ सॼो तव्हां ॾिसी रहिया आहियो पंहिंजे कैमरा ते, त हीउ जेके नंढी जूनियर छोकिरा आहिनि उन्हनि जे लाइ असां कयो आहे त जीअं न्यू टैलेंट अॻियां अचे। ऐं कैमरामैन अली आसिफ सां गॾु मोहम्मद जुमन चौहान, मेहरान टीवी, भिटशा खंडू।